अस्सलाम वालेकुम दोस्तो। अॼु असीं मौजूदु आहियूं हिकु ज़मीन जे पासे मां गुज़रूं थियो त नंढड़ा ॿार हिकिड़ा काठियूं वढे रहिया हुआ। उन सां ॻाल्हाए कोन सघियासीं छो त हू ॻाल्हाइनि हा पर हुई कोन हा, इन करे न ॻाल्हायोसीं उन्हनि सां छो त हू पंहिंजी मज़ूरी करे रहिया हुआ। ऐं मूं हुननि खां पुछियो साईं छो पिया मज़ूरी करे, चवंदा असां पंहिंजो पेट गुज़र कयूं पिया। त स्कूल वञनि त पोयां पोइ पेट गुज़र कीअं करे, हे मज़ूरी करे रहिया आहिनि जेके देवी वढंदा आहिनि, जेको काठियूं वढे वॾियूं वॾियूं, पोइ हे ॿार कढंदा आहिनि, पोइ वरी गॾा गॾु घुराईंदा आहिनि, पोइ उन ते वरी खणी वेंदा आहिनि उते विकिणंदा आहिनि। ऐं विकिणी पोइ उतां वरी जेके 5-10 रुपया या 50, 100, 150, 200 रुपया जेके उन्हनि खे रक़म मिलंदी आहे, पोइ हीअ उहा रक़म खणी वञी अटो बतो जेको रमज़ान जो सामान आहे पूरो थींदो आहे न थींदो आहे, बहरहाल हीअ वीचारा हू मज़ूरी करे वञी उते विकिणंदा आहिनि ऐं शाम जे टाइम पंहिंजे घर वारनि लाइ, पंहिंजा माल लाइ, भेण लाइ जेको आहे हीअ वठी ॾींदा आहिनि। त ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त सिंध में केतिरी बेरोज़गारी आहे, हिकु त महांगाई आहे, केॾो वॾो हिकिड़ो इंसानु परेशान आहे, ख़ासि करे बदीन ऐं साली पट्टी जो माण्हू। हीअ वीचारा मासूम नंढड़ा ॿार, इन्हनि जेको हीअ धंधो आहे छा, इन्हनि जेको हीअ कमु करण जो टाइम आहे छा, पर छा कनि वीचारा मजबूर आहिनि। ऐं मजबूर आहिनि वीचारा, स्कूल वञनि था पोयां स्कूल मां ईंदा त घर का शइ कोन्हे, छा खाईंदा, तंहिंखां भई मज़ूरी कनि पिया। मज़ूरी करे इहो घटि में घटि ॾींहं जी मानी न कंदा, शाम जो वीचारा मानी खाइनि। त दोस्तो इहा आहे असांजे सिंध जो हाल। 15-20 साल खां वठी जंहिंजी हुकूमत हुई उन्हनि हीउ हाल कयो असांजे सिंध जो। असांजी सिंध छा चऊं असांजे सिंध जे बारे में।